कंदासीं हेडलाइन समाजिक ख़बर वां शिदात कोर्ट में शेयर कंदासीं। शिदात कोर्ट में मकानी चूंडन लाइ 14 वार्डन ते जमा कयल 129 फार्मन जी स्क्रूटनी वारो अमल मुकम्मल कयो वियो आहे। ख़बर वां शिदात कोर्ट में शेयर कई पिया। शिदात कोर्ट में मकानी चूंडन लाइ 14 वार्डन ते जमा कयल 129 फार्मन जी स्क्रूटनी वारो अमल मुकम्मल कयो वियो आहे। 129 फार्मन में 8 उम्मीदवारन जा कागजात अणपूरा हुजण करे रद्द किया विया, जॾहिं ते 121 उम्मीदवारन जा फार्म बहाल किया विया आहिनि। बहाल थींदड़ उम्मीदवारन में 14 पाकिस्तान पीपल्स पार्टी, 4 PTI, 3 SUP, 1 PMLN, 4 JUI, 3 जमात इस्लामी ऐं 32 TLP उम्मीदवारन समेत 88 आज़ाद उम्मीदवार शामिल आहिनि। शिदात कोर्ट में ख़बर वां शेयर कनि पिया। शिदात कोर्ट में मकानी चूंडन लाइ 14 वार्डन ते जमा कयल 129 फार्मन जी स्क्रूटनी वारो अमल मुकम्मल कयो वियो आहे। 129 फार्मन में 8 उम्मीदवारन जा कागजात अणपूरा हुजण करे रद्द किया विया, जॾहिं ते 121 उम्मीदवारन जा फार्म बहाल किया विया आहिनि। बहाल थींदड़ उम्मीदवारन में 14 पाकिस्तान पीपल्स पार्टी, 4 PTI, 3 SUP, 1 PMLN, 4 JUI, 3 जमात इस्लामी ऐं 32 TLP उम्मीदवारन समेत 88 आज़ाद उम्मीदवार शामिल आहिनि। 29 मई ते हथ खयो वेंदो, 31 मई ते निशान फ़राहम कया वेंदा ऐं 26 जून ते चूंडूं कराई वेंदियूं। शिदात कोर्ट में वाक़िया अॻु कई पिया। शिदात कोर्ट में मकानी चूंडन लाइ 14 वार्डन ते जमा कयल 129 फार्मन जी स्क्रूटनी वारो अमल मुकम्मल कयो वियो आहे। 129 फार्मन में 8 उम्मीदवारन जा कागजात अणपूरा हुजण करे रद्द किया विया आहिनि। शिदात कोर्ट में इन सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं सदाम सोलंकी खां। जी सदाम। जी बिल्कुल, शिदात कोर्ट में मकानी चूंडन के हवाले से 14 वार्डन जमो कयल 129 फार्म में छंडछाड़ करण वारो सिलसिलो जेको हुयो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। 129 फार्मन में 8 उम्मीदवारन जा फार्म कागजात जेके हुआ अणपूरा हुजण करे रद्द कया विया आहिनि, जॾहिं त 121 उम्मीदवारन जा फार्म बहाल किया विया आहिनि। बहाल थींदड़ उम्मीदवारन में 14 पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ऐं 4 पाकिस्तान तहरीक इंसाफ जा, 3 SUP ऐं 1 पाकिस्तान मुस्लिम लीग नून समेत 4 JUI, 3 जमायत इस्लामी ऐं TLP समेत 32 उम्मीदवारन समेत 88 आज़ाद उम्मीदवारन जा फार्म बहाल थियल आहिनि। उन्हनि में जेके आज़ाद उम्मीदवार आहिनि पाकिस्तान गरीब अवाम पार्टी, अवामी साथ, शिदात कोर्ट ऐं मुख़्तलिफ़ पार्टियूं उन्हनि जी सपोर्ट करे रहियूं आहिनि। 29 मई ते हथ खणण जो सिलसिलो फाइनल कयो वेंदो ऐं 31 मई ते निशान मुहैया कया वेंदा। उन खां बाद में 26 जून ते मुक़ाबलो थींदो। जी महिरबानी सदाम तफ़सीलनि जे लाइ। शिदात कोर्ट में ख़बर वां शेयर कयूं पिया। शिदात कोर्ट में मकानी चूंडन लाइ 14 वार्डन ते जमा कयल 129 फार्मन जी स्क्रूटनी वारो अमल मुकम्मल कयो वियो आहे। 129 फार्मन में 8 उम्मीदवारन जा कागजात अणपूरा हुजण करे रद्द किया विया आहिनि।